निकल आते हैं आंसू जब बात नहीं होता, निकल आते हैं आंसू जब बात नहीं होता, टूट जाता है दिल जब मुलाकात नहीं होती। लतीफ़ तुंहिंजे लखन जा हीरा, लतीफ़ तुंहिंजे लखन जा हीरा, असांजे लेखन लुटण जा न आहिनि, बिना खज़ाना असांखे तो जे कायूं कपायूं खुटण जा न आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला तबी ठीक है। मां तव्हांजो एम सलीम है, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MS काचो वाला। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे मां अॼुकल्ह व्लॉग नथो ठाहियां, छो सदाई मूड ऑफ आहे। सियारो आहे हिन जे करे, उन्हारो थींदो आहे पोइ रत जेको आहे दौरो कंदो आहे, माण्हू चुस्त ऐं चालाक रहंदो आहे। बाक़ी हींअर जेको सियारो आहे मूड ऑफ ई ऑफ। ऐं तव्हांखे ख़बर आहे असांजे पाड़े वारा जेके आहिनि, ॻोठाणा जेके आहिनि, सभु लॾे विया आहिनि काछे में। छो जो ओॾे पाणी जो आहे बंद में, त उनजे करे आबादी थींदी आहे, कणक थींदो आहे तमामु घणो। सो असां हिते पोखिया आहिनि मिर्च, टाइम पास भी कंदा आहियूं हिते मिर्चनि में। छोकिरा ईंदा आहिनि, वरी हिननि सां कुझु कचहरी कुझु ॻाल्हि ॿोल इन्हनि सां बि टाइम पास कंदा आहियूं। बहरहाल असांजा ॻोठाणा लॾे विया आहिनि, सभु काछे मथे आबादी कनि था, हर पोइ कनि था, कणक कंदा आहिनि, सभु लॾे विया आहिनि। असांखे मज़ो ई नथो अचे ॻोठ में, ईअं सम्झो असां अकेला आहियूं। हिते असां मिर्च कया आहिनि, पंहिंजे ॻोठ खां तमामु परे हिते ईंदा आहियूं, पोइ बि थोरो घणो टाइम पास करणु। हींअर हे छोकिरा आया आहिनि, जवाद ऐं इमरान अली। जवाद तव्हां छो आया हो? असीं टाइम पास करण आया आहियूं, मिर्च घुमण आया आहियूं। ॻोठ में मज़ो कोन्हे, तव्हां पाण ॼाणो था त असांजा जेके ॻोठ रहवासी आहिनि सभु विया आहिनि काछे, माना ग़रीब आहिनि, हर को करणु विया आहिनि कुझु माना त हा रोज़ी रोटी जो बि बिलो करणु। हा सही आहे, असांखे मज़ो नथो अचे, वरी कुझु वाक कयूं था बनिनि ते। सही आहे। हे ज़मीन आहे तव्हांजी, असां मिर्च कया आहिनि। ॾिस कीअं आहिनि मिर्च, ज़बरदस्त आहिनि न। सफ़ा स्पेशल आहिनि, सफ़ा जॾहिं पटाई हाणे कयूं शुरू त वरी वो व्लॉग भरंदासीं। हा पटाई कंदासीं इंशाल्लाह, व्लॉग बि ठाहींदासीं। सो मां पंहिंजे मिर्चनि मां अॼु अंग्रेज़ी पालक पटियो आहे। सिंधी में हिनखे अंग्रेज़ी पालक चवंदा आहिनि, बहरहाल असां पंहिंजी ॿोली में हिनखे चवंदा आहियूं खटड़ी। हे असांजे शौक़ जो खाधो आहे। सिरा साग बि लथो आहे, पर उनखे घटि था खाऊं, छो जो ॿालण जी कमी आहे ऐं पेट में सूर विझंदो आहे, हिनजे करे। छोकिरा तव्हांखे बि न वठंदो आहे न साग? न वठंदो न आहे, पर माना त ॿालण घणो साड़ींदो आहे न। हिते असांखे ॾुखियाई आहे, गैस वेस न आहे, काठियूं घणियूं सड़ंदियूं आहिनि, हिनजे करे असां क़िस्मत ते चाढ़ींदा आहियूं साग खाईंदा आहियूं। वरी बंद में पाणी ॿारनि माण्हू काॾो हाणे, पाणी में माण्हू हींअर टपी नथो सघे, सियारो आहे, पाणी में केरु लहे। इमरान तूं लहंदो ई पाणी में? ना भाऊ, केरु थो लहे। अभो सो मां अॼु पटियो आहे खटड़ी ऐं इहो अंग्रेज़ी पालक। इन में ॿारनि जेको आहे घटि ख़र्चु ईंदो आहे, हिनजे करे हे अॼु खाईंदासीं, टेस्ट कंदासीं। मिर्च बि पटी वेंदासीं, धाणा वाणा बि पटी वेंदासीं, बाक़ी टमाटा असां कोन पोखिया आहिनि, बसर बि कोन पोखिया आहिनि। ईअं खाईंदासीं पालक, ईअं पालक खाईंदासीं ॼण को ट्रेलो चढ़ी वियो कंहिं रोड ते। शहर खां वधीक असांजे हिन ॿाहिराड़ी माहौल में मज़ो आहे। तव्हां ॾिसी रहिया हो केॾो सावल ई सावल आहे, माना सॼो ॾींहुं घुम त टाइम ईअं थो पास थी वञे जो ख़बर ई नथो पए, सियारे जो ख़ासि करे। सो हमेशह अहिड़ो सावल रहे त असांखे कंहिं शहर में रहण जी ज़रूरत न आहे। असांजो ॿाहिराड़ी ॻोठ भलो आहे, हक़ी ॻाल्हि आहे, पर असां वटि उन्हारे जो पाणी न हूंदो आहे न। वरी कमी त इहा आहे, बसि पाणी उन्हारो माना दिलि फिको कंदो आहे, न त बाक़ी असांजो सियारो माना त सम्झो कश्मीर आहे असांजो काछो। सही आहे, शमन मिराल चवंदो आहे न, सावक ई सावक आहे यार काछे में, हल त हलूं बीठाऊं हो, हल त हलूं यार ॿई घुमण काछे में, हो हल त हलूं। हो कच्चे में चवंदो आहे, असां काछे में चवां, छो जो असांजो इलाइक़ो आहे काछो। तव्हां ॾिसो असां मिर्च पोखिया आहिनि, कीअं थिया आहिनि, माशाल्लाह असांजे हिसाब सां सही आहिनि। सुभाणे ॿिए ॾियारे पटाई कंदासीं। ऐं मिर्च खां परे वरी कणक आहे, कणक बि ज़बरदस्त थियो आहे। हयाती वारनि लाइ कणक बि अची विया आहिनि, ऐं कणक बि हाणे निसरनि था। कल्ह असां कणक छटियासीं, पोखियासीं, हाणे वरी निसरनि था। सुभाणे ॿिए ॾियारे वरी लाभ थींदो, हे बा ख़तमु थी वेंदा, वरी उन्हारो अची वेंदो सूरनि खां। असांजो हे कणक निसरी विया आहिनि, बसि पोइ लाभ थींदा। असांखां पोइ वरी साॻियूं यादूं ईंदा उन्हारे जो। असां तो दिलि फिको थी थो पए असांजे ॻोठ खां। हींअर सही आहे, जीअं निसरनि न निसरनि, हिते बीह रहनि, पैसे जी कमी न आहे। मज़ो मेन ॻाल्हि आहे, मज़ो अचे थो त माना हिते सही न बीठा हुजनि, पैसे जी का ज़रूरत न आहे। हर शइ जी मुद्दा भाई जवाद भाई, हर शइ जी मुद। सियारे में सावक ऐं उन्हारे जो ख़तमु थी वेंदो न मुद जे हिसाब सां। छोकिरा तव्हांखे शेरो शाइरी अचनि था न? शाइरी त घणा ईंदा आहिनि, पोइ तव्हांजो सिंधी में ॿुधायूं या उर्दू में ॿुधायूं? कहिड़े बि ॿोली में ॿुधा हिकु ॿ। बसि त लतीफ़ साईं फरमाए थो त, लतीफ़ तुंहिंजे लखनि जा हीरा, लतीफ़ तुंहिंजे लखनि जा हीरा, असांजे लेखन लुटण जा न आहिनि, बिना खज़ाना असांखे तो जे कायूं कपायूं खुटण जा न आहिनि। हीअ असांजा खज़ाना आहिनि, सम्झे, इन हिसाब सां इहो शेर चयुमि। वाह ब्यूटीफुल, ज़बरदस्त। ऐं ॿियो इमरान तोखे अचे थो न? तूं सबक़ कहिड़ो पढ़ंदो आहीं? स्कूल वेंदो आहीं न? सबक़ पढ़ंदो आहियां। कहिड़ो सबक़? उर्दू में भी शेर अर्ज करना चाहिए। निकल आते हैं आंसू जब बात नहीं होता, निकल आते हैं आंसू जब बात नहीं होता, टूट जाता है दिल जब मुलाकात नहीं होता, तेरी जान की कसम ए मेरी जान, तू याद ना आए ऐसी कोई रात नहीं। वाह 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 वाह, क्या बात है, ब्यूटीफुल, ज़बरदस्त। जवाद अली साईं असांखे ख़ुशि करे छॾिया, ज़बरदस्त असांखे शेरो शाइरी ॿुधाई। सो असांखे पसंदि आयो आहे। ऐं
हाँ? जो भी एकड़ो मां शेर पढ़ना चाहींदस। हाँ बुरा मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल वाह। से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए दरिया तो समंदर तलाश कर। वाह वाह हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, बटम, पत्थर ही बटम। टूट जाए वो शीशा तलाश कर। वाह सजदों से तेरा क्या हुआ, सदियां गुजर गई, दुनिया तेरी बदल दे वो सजदा तलाश कर। वाह 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 क्या बात है। तालियां 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 जवाद करिए तालियां। आप जवाद ने हमें खुश कर दिया बाबा। जवाद ब्यूटीफुल शायरी ॿुधायो आहे असांखे। ऐं असां बि फ़िलहाल मिर्च घुमियूं, मिर्च पटियूं ऐं पालक असां थोरो पटियो आहे, पालक बि पूरो कयूं, पोइ वञी चाढ़ींदासीं, टेस्ट कंदासीं, खाईंदासीं राति जो कुझु सुबुह जो। छा थो चई इमरू? तो कुछ था तो कींदो आहे छे इमरू तोखे ईंदो आहे शेरो शायरी? ना भाऊ असांखे काथे ईंदो आहे, असां ना 2 महीने 3 में अरे वाह ॿुधा असां ना 2 महीने 3 में असांखे फ़कीर लॻाइनि फ़कीरी लॾो आहे असांजो फ़कीरी लॾो आहे। वॾो आहे। सही आहे। सो दोस्तो इहे इमरान जूं ॻाल्हियूं ऐं जवाद जा शेरो शाइरी तव्हां कीअं लॻा असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं असां कुझु पालक पटियूं, कुझु मिर्च पटियूं, सिज लहण वारो आहे, वरी ईंदासीं ॻोठ। कमेंट भी कजो जीअं असांजो आईंदा भी दिलि कढे त व्लॉग तव्हांखे हर हिकु ॾेखारींदासीं नई वीडियो ॾेखारींदासीं अलाह ख़ैर करे। सो तव्हां असां असांखे यादि कंदो त असां तव्हांखे बि यादि कंदासीं ऐं तव्हांजे लाइ ख़ासि करे हीअ व्लॉग भरंदासीं रहंदासीं। बस जियो सो असां पालक पटे वञूं महल सां घर। सो दोस्तो असांजो अॼु जो व्लॉग इहो वरी पोइ नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।